एतमाद जो वोट न वठण ते परवेज़ लाही आईनी तौर पंजाब जो वॾो वज़ीर न रहियो आहे। हाणे रुगो गवर्नर खे डी नोटिफाई करण जो नोटिफिकेशन जारी करणो आहे। पंजाब जो नओं वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ हूंदो। पंजाब में 2 महीननि जे लाइ गवर्नर राज पिणु लागू थी सघे थो। वफ़ाक़ी गृह वज़ीर राणा सनाउल्लाह जी लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। सदर चवणु आहे त गवर्नर जी कार्रवाई आइन मूजिबि आहे। आर्टिकल 6 जो सवाल ई पैदा नथो थिए। सदर वज़ीर आज़म जी एडवाइस खां सवाइ को बि कमु नथो करे सघे। पंजाब जे गवर्नर जो कदम गैर आईनी आहे। समूरनि इदारनि खे पंहिंजे हदनि में रही कमु करणो पवंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो चवणु आहे त असेंबलियूं तोड़ण संदन आईनी हक़ आहे। सिंध सरकार गैर कानूनी तौर ते सेल्फ पढ़ण जी निकाली जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर मादली शाह कराची में स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ ऑपरेशन करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में दाख़िल थियण ऐं ॿाहिरि वञण वारनि रस्तनि जी निगरानी वधाइण जूं हिदायतूं। संदसि चवणु आहे त दहशतगर्द तंज़ीमूं हिकु भेरो ॿीहर अमन अमान ख़राब करणु चाहिनि थियूं। सिंध में दहशतगर्दनि खे ॿीहर कर खणण न ॾिनो वेंदो। पाबंदी मिलियल टीटीपी पाकिस्तान जे लाइ रेड लाइन आहे। जेकॾहिं साबित थियो त अफ़गान तालिबान टीटीपी खे न पिया रोकनि त उन खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। अफ़गान तालिबान खे ऑपरेशन में मदद जी ज़रूरत पई त फ़राहम कई वेंदी। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस। परॾेही खाते जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चवणु आहे त परॾेही मामलनि वारो वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया खे मौसमियाती तब्दीलियुनि जे हवाले सां आगाह करे रहियो आहे। माहौलियाती तब्दीली जे करे उसरंदड़ मुल्क घणो मुतासिर थियनि पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ जारी कोशिशुनि खां बि दुनिया खे आगाही ॾिनी पई वञे। वॾे वज़ीर मादली शाह सां बचाव वारे वसीर ख्वाजा आसिफ ऐं सिनतनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मखदूम मुर्तज़ा महमूद ऐं ॿिनि जी कराची में मुलाक़ात। तवनाई जो तहफ़्फ़ुज़ मौजूदा माशी हालतुनि जी बहितरी लाइ तमामु ज़रूरी आहे। ऑफिस टाइम सुबुह 8 खां शाम 6 वॻे ताईं हुजणु घुरिजे। ख्वाजा आसिफ जी ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त शादी हाल ऐं मार्केट बंदि करण वारे फ़ैसिले ते वापारी तंज़ीम सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। आज़म सवाती खे घटि में घटि 7 साल ऐं वधि में वधि उमिरि जी सज़ा अची सघे थी। इस्लामाबाद जी अदालत तकरारी ट्वीट केस में पीटीआई सेनेटर जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज करण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो पियो आहे त आज़म सवाती रियासती इदारनि जे ख़िलाफ़ मुहिम हलाई। हुन अवाम खे इदारनि जे ख़िलाफ़ भड़कायो। आज़म सवाती हिक ई ॾोह खे वर्जायो आहे। तंहिं करे संदसि दरख़्वास्त रद्द कई वञे थी। कंदकोट में हथियारबंदनि फायरिंग करे होटल मालिक खे क़तल करे छॾियो। मक़तूल मौला दाद मलिक जे वारसनि जो लाश रखी रोड ते धरणो। वाक़ई में मुलविस वाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाइण जो मुतालबो। भोलजी स्टेशन वेझो चोॾावरी जो नीगर बोट जे पाणी में ॿुॾी अजल जो शिकार। फराज़ महवर मछी मारण जे दौरान पाणी में ॿुॾी वियो। नीगर खे बेहोशी वारी हालत में कढी अस्पताल में वियो, जिते डॉक्टर्स तरफ़ां संदनि मौत जी तस्दीक़ कई वई। कोटड़ी वासी चोॾावरी जो नीगर पुलिसरा नमूने गुम थी पियो। थाणे ते रिपोर्ट दाख़िल। 6 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस अली रज़ा जो को ॾस पतो न मिली सघियो। वालिद अली अकबर पुट जी ॻोल्हा में मदद जी अपील करे छॾी। ऐं न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुची वई। महिमान टीम जे आमद जे मौक़े ते सिंध पुलिस पारां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में 2 मैचनि ते ॿधल सीरीज़ जी पहिरीं टेस्ट 26 डिसंबर ते कराची में शुरू थींदी। ॿी टेस्ट मैच 3 जनवरी ते मुल्तान में खेॾी वेंदी। केवीज़ पारां पाकिस्तान जे दौरे दौरान 10 खां 14 जनवरी ताईं कराची में 3 वनडे मैचिस बि खेॾियूं वेंदियूं।